नाज़रीन, दादू में वणकारी कई पी वने। अॻूणे सूबाई वज़ीर पीर मज़हर الحق जी हिदायत ते शहर के मुख़्तलिफ़ स्कूलनि में ॿूटा पोखिया विया। तफ़सील ॾिसूं था नवीद कुरैशी जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, दादू शहर में अॻूणे सूबाई वज़ीर पीर मज़हर الحق या उनके फर्जंद MP दादू पीर मुजीब الحق जे तरफ़ां जेके उनजा जेके कारकुन आहिनि उन्हनि पारां मुख़्तलिफ़ स्कूलनि में या मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेके वण लॻाए पिया वञनि, उन्हनि ॿूटा पोखिया पिया वञनि, त उहे वण वधी वॾा थींदा, उहो फ़ाइदो ॾींदा। इन जे करे जेको दादू शहर जे अंदरि जेको तक़रीबन जेके माण्हू आहिनि, जेके जो शौक़ु आहे हिन तरफ़, उहे बि राब्तो कनि पिया। ऐं जेके पीर साहिब जा जेके कारकुन आहिनि उहे इहो ई चवनि पिया त असां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेके वण पोखींदासीं त जीअं दादू जे शहरनि खे फ़ाइदो पहुचे। बिल्कुल ही जेका शजरकारी आहे उहा असां पीर मज़हर الحق असांजो जेको आहे सो बैरिस्टर MPA पीर मुजीब الحق जे हिदायतुनि ते जेको आहे सो असां ही दादू में तक़रीबन 50,000 वण जेको आहे सो असां लॻाया आहिनि। ऐं ही हिकिड़ो वण जेको आहे हिकिड़ी AC जी छांव ॾींदो आहे। ऐं ही असां जेके बि दोस्त आहियूं डेली जे बुनियाद ते स्कूलनि में, इस्पतालुनि में ऐं जिथे पार्कनि में असां ही वण लॻाईंदा आहियूं। साईं यारनि जे हुकुम जे तहत ही जेका बि असांजी टीम आहे उहा जेको आहे सो कमु कंदी आहे। साईं हिते असां आया आहियूं साईं मोहतरम साईं पीर मज़हर الحق ऐं असांजो बैरिस्टर अदा पीर मुजीब الحق जे हिदायतुनि ते। ऐं इहा असांजी कैंपेन आहे, अचो त पंहिंजो कमु पाण कयूं। इहा असांजी पीर साहब ई असां गॾिजी करे अॼु खां 2 साल अॻु में करे असां कैंपेन जो सिलसिलो शुरू कयोसीं। अॼु अल्हम्दुलिल्लाह असां 50,000 वण लॻाए चुका आहियूं मुख़्तलिफ़ इदारनि में, इस्पतालुनि में, स्कूलनि में ऐं पार्कनि में। ऐं इंशाअल्लाह अञा असांजो 50,000 पूरो असांजो टारगेट आहे जेको असां लॻाईंदासीं। असां ॿियनि ताईं बि इहो पैगाम पहुचाईंदासीं त अचो पंहिंजो कमु पाण कयो ऐं माहौल खे आलूदगी सां बचायो, पंहिंजो मुल्क संवारियूं। साईं पीर मज़हर साहब जी तरफ़ां ये वण जेके कार्य थी आहे फर्स्ट क्लास आहे, ज़बरदस्त आहे। ऐं असांजे स्कूल में बि लॻे रेलवे स्कूल जे अंदरि। ऐं जेके आहे हिन सां तमामु माहौल बहितर थींदो, ॿारनि जे लाइ बि नशो नमा थींदी, आबो हवा बहितर थींदी। साईं सभ खां पहिरीं त असां साईं पीर साहब ऐं उनजी टीम जा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं जो असांजे स्कूल खे उन्हनि ऑन कयो ऐं असांजे स्कूल में अची हिकिड़ी शजरकारी जी मुहिम शुरू कई आहे। इन सां इहो थींदो जो हिन माहौल में तमामु घणो फ़र्क़ु ईंदो। हिते जेके ही वण लॻनि था, नंढड़ा ॿूटा, इहे 2-3 सालनि खां वधी करे जॾहिं ही वॾा थींदा त असांजे दादू जो जेको माहौल आहे उहो तमामु बहितरीनु थी वेंदो। ऐं उनखां पोइ ही पीर साहब जी हिकिड़ी वॾी जिदोजहद आहे जेका साईं वारनि जिन शुरू कई आहे। इंशाअल्लाह ताला असां साईं वारनि जो भरपूर साथ ॾींदासीं। मशकूर आहियूं साईं पीर साहब ऐं उनजे फर्ज़न पीर मुजीब साहब ऐं उनजी सॼी टीम जा जन पंहिंजे इदारनि जी ही मालिकी कई आहे। असांखे बेहद ख़ुशी थी आहे। स्कूलनि खां वठी हॉस्पिटल्स ताईं या जेके बि सरकारी क़ौमी इदारा आहिनि उन्हनि में ही शजरकारी मुहिम शुरू थी आहे। इन ही शजरकारी मुहिम वण जो इंसानी ज़िंदगी ते तमामु वॾो असरु आहे, माहौलियात ते वॾो असरु आहे। उन करे ही बहितर वर्क आहे। असां उन लाइ सॼी टीम जा बेहद मशकूर आहियूं। साईं पीर मज़हर الحق साहब, MPA बैरिस्टर पीर मुजीब الحق साहब, मां उन्हनि जो हिकिड़ो नंढड़ो वर्कर आहियां सर। मूंखे साईं पीर मज़हर साहब हुकुम कयो त सॼे शहर में टीम ठाहियो ऐं टीम ठाहे मुख़्तलिफ़ स्कूल्स जेके बि आहिनि दादू में उन्हनि में वण लॻायो। इस्पताल आहे उते वण लॻायो, थाणो आहे उते वण लॻायो। तमामु सुठी ॻाल्हि आहे। इहे वण जेके असां वटि घटि थींदा पिया वञनि, तमामु ई सुठी मुहिम आहे। इंशाअल्लाह ही वधंदा, रौनक थींदी, आबहवा ते सुठी थींदी, सुठो असरु पवंदो। वॾियूं साईं जन जूं वॾियूं महिरबानियूं, कुर्ब लख थोरा।